वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा से मुलाकात। इस्लामाबाद हाई कोर्ट के 6 जजिस पारां अदलिया में मुदाखलत के हवाले से लिखियल ख़त ते ख़यालन की ॾेवड़ कई। मुलाकात में कानून बारे वज़ीर और अटॉर्नी जनरल भी मौजूद हुआ। अॼु वज़ीर आज़म शहबाज शरीफ चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान से मुलाकात करण खां पोइ वज़ीर आज़म हाउस लाइ रवानो थी वियो आहे। कुछ देर पहिरीं इहो इजलास जेको आहे जारी रहियो। जेकी मुलाकात जेका आहे उहा जारी रही। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ सां ऐं वज़ीर आज़म विच में जेका मुलाकात हुई उन मुलाकात में अटॉर्नी जनरल ऑफ पाकिस्तान ऐं कानून वारो वफ़ाक़ी वज़ीर मौजूद हुआ। मजमूई तौर ते हाई कोर्ट इस्लामाबाद हाई कोर्ट के 6 जजिस तरफां लिखियल ख़त वारो मामलो जेको आहे उहो बहस हेठि आयो आहे। उनजे आइनी ऐं कानूनी नुक़्तनि ते गौर विचार कयो पियो वञे त इन मामले जी जांच जो तरीक़ेकार कहिड़ो हुजणु घुरिजे ऐं छा थियणु घुरिजे। इहे समूरा मामला बहस हेठि आया आहिनि। उनखां पोइ वज़ीर आज़म हितां रवानो थी वियो आहे ऐं हाणे सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ सां फुल कोर्ट जो इजलास जेको आहे उहो अॼु ॿीहर तलब करे वरितो आहे ऐं उहो इजलास कुछ ही देर जे अंदरि सुप्रीम कोर्ट में थींदो।